अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख़्श उॼाण तव्हां सां गॾु आहियां अॼु हिकु नए उनवान सां गॾु। ऐं असांजो अॼोको उनवान आहे शाह जो शेर ऐं शाइरी। शाह जो शेर ऐं शाइरीअ में जेको मज़मून लिखियलु आहे इहो लिखियलु आहे डॉक्टर होतचंद मूलचंद गुरबख्शाणीअ जो। डॉक्टर होतचंद मूलचंद गुरबख्शाणी इन मज़मून में तमामु घणियूं वज़ाहतूं कयूं, तमामु घणियूं ॻाल्हियूं लिखियूं आहिनि, पर मां हिते सिर्फ़ु चइनि शयुनि खे वाज़े कंदुमि ऐं उन्हनि चइनि शयुनि खे अलॻि अलॻि करे पहिरियों फ़साहत, बलागत, सलासत ऐं जिद्दत, इन्हनि टिनि चइनि शयुनि खे छा थो चइजे ऐं इन में शाइरीअ जो कहिड़ो मक़ामु आहे ऐं शाइरीअ में इन्हनि खे कीअं इस्तेमालु कयो थो वञे, उन्हनि शयुनि खे मां हिते वज़ाहत कंदुसि ऐं ॿुधाईंदुमि त फ़साहत छा खे थो चइजे, बलागत छा खे थो चइजे, सलासत छा खे थो चइजे ऐं जिद्दत छा खे थो चइजे। सभ खां पहिरियों अॼोको जेको मुंहिंजो पहिरियों उनवान आहे इन्हनि चइनी मां, उहो आहे फ़साहत। फ़साहत अरबी ॿोलीअ जे लफ़्ज़ फ़सीह मां निकितलु आहे, जंहिंजी माना आहे लफ़्ज़ अहिड़ा इस्तेमालु थियल हुजनि जिन खे असां उचारियूं त लफ़्ज़ ज़बान में का बि हॿक या अटक न अचे। शाइरीअ में अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु थियल हुजनि जेके असां ॻाल्हि खे उचारियूं पढ़ूं शाइरी त लफ़्ज़ असांजा उहे असांजी ज़बान जेका आहे उहा अटके बि न, हटक बि न थिए, हॿकूं बि न। अहिड़ा लफ़्ज़ ऐं अहिड़ा लफ़्ज़ न रुॻो हिकु दफ़ो पर संदसि शाइरीअ में हमेशह जेको आहे सो अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु थियल हुजनि, उनखे फ़सीह कलाम चइबो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी जेका आहे उहा अहिड़ी शाइरी आहे जंहिंजे संदसि हर हिकु बेत में फ़साहत मौजूदु आहे, फ़सीह कलाम आहे। फ़सीह जी जेका डेफिनेशन जेका ॾिनी आहे उहा इहा ई आहे त फ़सीह कलाम उहो आहे जंहिंमें हर हिकु लफ़्ज़ अहिड़ो कमु आयल हुजे जंहिंजे उचारण में का बि हॿक या हटक न थिए। इहो अहिड़ी शाइरी संदसि न रुॻो कंहिं हिकु शेर में हुजे या हिकु सुर में हुजे या कंहिं हिक में हुजे, बल्कि सॼी ज़िंदगीअ में हुन अहिड़ी शाइरी कई हुजे ऐं अहिड़ी शाइरी में लफ़्ज़ इस्तेमालु कया हुजईं, उन जी शाइरीअ खे फ़सीह शाइरी या फ़सीह कलाम चयो वेंदो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई दुनिया जो वॾे में वॾो शाइर आहे। इन जो बुनियादु ई इहो आहे त उन जी शाइरीअ खे जॾहिं असां उचारियूं था, पढ़ूं था, त उन में कंहिं बि क़िस्म जी का बि असांखे ज़बान में हटक या अटक कान थी अचे जो असां चऊं त हीउ शेर जेको आहे उहो ज़बान इन में अटके थी। संदसि पहिरियों शेर ई जेको आहे जेको फ़सीह आहे, जंहिंखे असां उचारियूं था, पढ़ूं था त लफ़्ज़ कोन था, असांजी ज़बान कोन थी अटके, उहो आहे अव्वल अला अलीम आला आलम जो धणी, क़ादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइमु आहे क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम, सो सारा आहे सचो धणी, चई हमद हकीम, करे पाण करीम, जोड़ो जोड़ जहान जो। हाणे तव्हां ॾिसो इन सां जॾहिं शेर पढ़ियोसीं त किथे बि लफ़्ज़नि जी अटक कान थी, हॿक कान थी। मक़सदु इहो आहे त शाइरीअ में अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु थियल हुजनि जॾहिं असां उन खे उचारियूं त उन में कंहिं बि क़िस्म जी का अटक या हॿक न थिए। ऐं शाह लतीफ़ क़ादिरुल कलाम हो, शाइरीअ ते उन जी कुदरत हुई, लफ़्ज़नि जी ॿोलीअ ते हुन जी महारत रखंदो हो, तंहिंजे करे हू लफ़्ज़ अहिड़ा इस्तेमालु कंदो हो जो इंसान जॾहिं उचारे, असां जॾहिं उचारियूं त उन खे अज़ ख़ुदि बकल में ख़ुदि उहे जेको आहे सो लफ़्ज़ असांजी ज़बान ते तरी अचनि। समायस त सुख विया, इहे ॿई पूर सरजियस तां सूर, समायस त सुख विया, इहे ॿई पूर मुंहुं निमाणीअ नसीब थिया। दर हक़ीक़त इहा जेका फ़साहत अचे थी उहा हक़ीक़त में आहे तजनीस हरफ़ी, जेका हर्फ़ इस्तेमालु थियनि था उन हर्फ़ीअ जे बुनियाद ते आहे जो हर हिकु लफ़्ज़ ॿिए लफ़्ज़ सां जुड़ियल आहे, अखर साॻिया इस्तेमालु थियनि था त असांजी ज़बान जेका आहे उते अटके कोन थी। तूं हबीब, तूं तबीब, तूं दर्द जी दवा, दारू दवा आहिनि दिलि खे तुंहिंजो तवारो। माना मां इहो शेर मुकमल कोन्हे, पूरो कोन्हे को, मां हिकु मिसाल जे तौर ते ॿुधाईंदो थो वञा पियो। ईअं ई ॾागनि ॾेरनि ॾूंगरनि ॾुखनि आऊं ॾधी, पुछां पेर पुनूअ जा विझां विख विधी, लिखे आऊं लधी न त पटनि पंधु केरु करे। हाणे इहे हिकु अहिड़ा शेर आहिनि, अहिड़ो कलाम आहे जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ पंहिंजी शाइरीअ में लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि, उहे फ़सीह आहिनि, उहे फ़साहत आहिनि। उहे न रुॻो हिकिड़े सुर इन में, बल्कि पहिरें शेर खां वठी आख़िरी शेर ताईं संदसि सॼी उहो कलाम जेको आहे उहो फ़सीह कलाम आहे। मां त खणी ईअं चवंदुमि जेको संदसि पंहिंजे वालिद साहिब सां मुकालमो थियो हो, उन मुकालमे खां वठी
हींअर ताईं जेका आख़िर ताईं जेका असांजी शाइरी मिले थी उन शाइरी में फ़साहत मौजूदु आहे। छाकाणि जॾहिं साईं शाह हबीब शाह खे कंहिं चयो हो त शाह लतीफ़ जेको आहे वारीअ में जेको आहे सो दफ़नाइजी वियो आहे, दफ़न थी वियो आहे, वारी मथां लटिजी वई अथसि, त उते जेको आहे चयो हुई जेको शाह हबीब जेको चयो हुयो उहो चयो हो लॻी लॻो वाह वया अंगड़ा लटिजी। त शाह लतीफ़ झटि में जेको जवाबु ॾिनो हो पई खणे पसाह पसण कारण पिरीअ जे, जॾहिं इहो जवाबु ॾिनो हुई उन जवाब खां वठी जेका शाइरी संदसि शाह लतीफ़ जी उचारियल आहे, चयल आहे, ॻायल आहे, उहा ससुई जे सुरनि जी हुजे, मारीअ जे मोहबत जी हुजे, या सूरठ जे सूंहं जी हुजे, या मारीअ जे ॿिया मूमल जे माण्हुनि जी हुजे, हर हिकु शेर में अहिड़ो अंदाज़ अपनायल आहे, अहिड़ो अंदाज़ जेको आहे सो कयल आहे जो शाह लतीफ़ जो हर हिकु शेर असांखे फ़साहत ते लॻे थो, फसी लॻे थो, आसान लॻे थो ऐं सवलो लॻे थो। जॾहिं असां उचारियूं था त असांखे कंहिं बि क़िस्म जी का बि अटक या हॿक कान थी थिए। संदसि ॿियो उनवान असां कंहिं ॿिए वीडियो में तव्हां सां ज़रूरु शेयर कंदासीं। अस्सलामु अलैकुम।